रहीम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन। हिन वक़्तु असां पंहिंजे स्टूडियो में असां मौजूदु आहियूं। असां सां गॾु हिन वक़्तु प्रोग्राम में असांजे मौजूदु आहे उस्ताद मोहतरम साईं मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी दामत बरकात आलिया, जेको पाण मदरसा सिबतुल इस्लाम सांगड़ में मोहतम में आला आहिनि। मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां, पाण इमामुल आरफ़ीन हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जिन जे दरगाह शरीफ़ पीर जो ॻोठ में तक़रीबन 20-22 साल पाण उते उस्ताद तौरु फ़राइज़ अंजाम ॾिनऊं ऐं दरगाह शरीफ़ जे जेका मस्जिद शरीफ़ में नमाज़ पढ़ाइण जा ऐं उते ख़तीब बि मुक़ररु उते रहिया आहिनि। वॾो हिकिड़ो एज़ाज़ आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असांखे ख़ुशी आहे त असांजे जामे राशिदिया दरगाह शरीफ़ जे हुकुम बाद हिन वक़्तु साईं मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी साहब सांगड़ में मोहतम में आला जा फ़राइज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि। असां साईं खे दिलि जी गहराइनि सां पंहिंजे स्टूडियो में भली कार चऊं था। महिरबानी साईं। नाज़रीन जी, त तव्हांखे ख़बर आहे अॼु 20 मार्च जो जॾहिं बि ॾिहाड़ो ईंदो आहे, तारीख़ गवाह आहे, तारीख़ जा सुनहरी वर्क उन्हनि सुनहरी अखरनि में आज़ादी जे हीरो इमाम इनकलाब हज़रत सूरह बादशाह पीर सैयद सिबतुल्लाह शाह शहीद ऐं संदन हुरनि जी लाज़वाल क़ुर्बानी ते तारीख़ सां भरी पई आहे। अॼु इन ॾींहं जे इन ॾिहाड़े जे हवाले सां उन इमाम इनकलाब उन हुरनि जे सरवान सूरह बादशाह जी शहादत जे हवाले सां जीअं अॼु पूरे पाकिस्तान समेत सिंध भर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तक़रीबूं जेके कोठायूं वयूं आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में प्रोग्राम इहे मेड़ाइका जेके हली रहिया आहिनि, जेके हज़रत इमामुल आरफ़ीन जे बचड़े हज़रत सूरह बादशाह ते उन्हनि जी क़ुर्बानी ते रोशनी विझी रहिया आहिनि ऐं उन्हनि जी क़ुर्बानी खे भेटा पेश करे रहिया आहिनि। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां, ही पागारा ख़ानदान सिंध जो हिकु मारूफ़ ऐं मोहसिन घराणो आहे। संदन शुजराए नसब सैयद शुहदाए इमाम आली मक़ाम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां आहे। नाज़रीन, बरे सग़ीर जे हिन हीरो जंहिं 1 सदी ताईं जेका इहा आज़ादी जी जेका तहरीक हलंदी रही आहे, इन हवाले सां अचो त असां साईं मुफ्ती साहब खां तफ़सीली जेका आहे इन ते गुफ़्तगू जेका ॿुधंदासीं। इन इमाम इनकलाब पीर सैयद सूरह बादशाह जी जेका हुर तहरीक जे हवाले सां साईं इन ते जेका रोशनी विझंदो त इहा जंग, इहा तहरीक इहे कीअं ठही, कॾहिं खां लॻियूं ऐं इन दौरान किथे लोढ़ा क़ाइमु कया विया, केतिरियूं सख़्तियूं कयूं वयूं हुरनि ते। एतिरे क़दुरु तारीख़ जो असां बि मुतालो कयो त धरती हुरनि लाइ जीअं सम्झो त ट्रामो बणाए छॾियो। माना जिते हुर ॾिसनि उते माना सिधी गोली जेका उन्हनि खे जेका सो उन्हनि खे हुकुम हो। एॾी तकलीफ़, एॾियूं सख़्तियूं जेके हुरनि जेके बर्दाश्त कयूं उन वक़्तु, त मां सम्झां थो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी खां बाद अगरि क़ुर्बानी आहे हिन ख़िते ते, हिन रूह ज़मीन ते, त सैयद शुहदाए पीर साईं सूरह बादशाह ऐं उनजे हुरनि जी लाज़वाल क़ुर्बानी आहे। अचो, ऐं प्रोग्राम जी दावत ॾियण खां अॻु ऐं साईं खे, साईं जे मान में माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कहीं माण्हू मंझ अचे बू बहार जी। साईं मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी साहब। महिरबानी अव्हां जी साईं। सभ खां पहिरीं तव्हां इंतिहाई मशकूर आहियां जो तव्हां पंहिंजे हिन स्टूडियो में असांखे मदऊ कयो ऐं यकीनन अॼोको ॾींहुं 20 मार्च जो जॾहिं बि अचे थो त उमूमन
उम्मत मुस्लिमा ऐं ख़ुसूसन हुर जमायत जे लाइ इहो हिकु अज़ीम ॾींहुं आहे ऐं हिकिड़ी वॾी क़ुर्बानीअ जो ॾींहुं आहे जेको उन्हनि खे इहा ॻाल्हि यादि ॾियारींदो रहे थो जॾहिं बि इहो ॾींहुं अचे त असांजी जेका तारीख़ आहे ख़ासि तरह सां हुर जमायत जी तारीख़ उहा क़ुर्बानियुनि सां ई भरियल आहे। उहे लाज़वाल क़ुर्बानियूं जेके इंशा अल्लाहुल अज़ीज़ रहंदी दुनिया ताईं हर ज़ी शऊर उनखे सम्झी करे पढ़ी ऐं उनखे परूड़े करे उन्हनि खे अक़ीदत जो सलाम पेश कंदो रहंदो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में ज़रूरु सबक़ हासिल करे ऐं जेको असांजो ख़ासि तरह सां जिहाद जो जज़्बो जेको आहे उन सां सरशार रही करे इंशा अल्लाहुल अज़ीज़ इन मां सुहिणो सबक़ हासिल कंदो रहंदो। अवां जीअं ॻाल्हि कई त हीअ 100 साला हिकिड़ी तारीख़ आहे त वाक़ई बि हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पोटे हज़रत सैयद अली गोहर शाह असगर साईं जंहिंखे बंगले धणी बादशाह जमायत मोहब्बत ऐं इन सां सॾींदी आहे अक़ीदत सां सॾींदी आहे। हज़रत बंगले धणी बादशाह जे ज़माने में माना तक़रीबन 1843 धारे 1843 में अंग्रेज़ साम्राज्य जेको अची करे हिन धरतीअ ते क़ाबिज़ थियो सुहारी सिंध ते क़ाबिज़ थियो अची करे उन वक़्त में त ही हुकूमत ईअं हलंदी हुई पाकिस्तान वग़ैरह त सभु कुझु बाद में वजूद में आया ही हिंद सिंध जो ही गजल जेको बि ख़ितो हुयो बहरहाल उन टाइम ते अंग्रेज़ साम्राज्य जेको अची करे हिन धरतीअ ते क़ाबिज़ थियो त उन वक़्त खां ई वठी करे हज़रत रोज़े धणीअ जी जेका ख़ानकाह आहे जेके बि पागारा आया आहिनि कॾहिं बि कंहिं बि पागारे कंहिं बि ॻाल्हि इन ते समझोतो कोन कयो ऐं उन्हनि जी इहा जेका धारी जेका क़ाबिज़ हुकूमत हुई कॾहिं बि कंहिं बि पागारे उनखे तस्लीम कोन कयो। उन्हनि जा जेके बि जाननिसार हुर हुया उहे हमेशह उन्हनि हिकिड़ी धारी हुकूमत खे ईअं मतिलबु आहे त हिकिड़ी नफ़रत जी निगाह सां हमेशह ॾिसंदा ई रहिया उन वक़्त खां वठी करे। पीर साईं बंगले धणी बादशाह जे वक़्त में जीअं अंग्रेज़ अची करे क़ाबिज़ थियो ऐं संदुनि उमिरि मुबारक एतिरी डिघी न रही उन खां बाद में वरी पीर साईं सैयद हिज़्बुल्लाह शाह तख़्त धणी बादशाह जेको टियों पागारो आहे हज़रत पीर साईं तख़्त धणी बादशाह पाण उन वक़्त में जमायत जा अव्हांखे मालूम आहे त जीअं हिकिड़ा मुनज़्ज़म उसूल जोड़ियाऊं हीउ जेको चौकियुनि जो निज़ाम आहे जमायत में 12 चौकियूं ख़लीफ़ा दावतनि जो सिस्टम वग़ैरह जेको कुझु आहे इहो सभु हज़रत पीर साईं तख़्त धणी बादशाह रज़ी अल्लाह अन्हु जे वक़्त में ई इहो सॼो जोड़ियो वियो त उन वक़्त में ई हज़रत तख़्त धणी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि बि जेका जमायत जी यानी उहा कोशिश जेका हज़रत असगर साईं जे वक़्त खां वठी करे हली पए उनखे ई पाण बाक़ाइदा अॻिते खणी करे उहे ख़ुतूत मौजूद आहिनि त उन वक़्त जे तुर्की जो जेको सुल्तान हुयो उनखे पीर साईं तख़्त धणी बादशाह ख़त बि लिखियो हुयो हिन मतिलबु आहे त धारी हुकूमत जे हिन कब्ज़े ख़िलाफ़ इन जे ख़िलाफ़ उहो ख़त बि मौजूदु आहे जेको पीर साईं तख़्त धणी बादशाह उन्हनि खे लिखियो हुयो ऐं मदद जे लाइ साथ ॾियो त ही हिते मुस्लमान रहनि था उन्हनि ते हिकिड़ो नसारनि जो अची करे कब्ज़ो थी करे हिते ऐं वाक़ई बि हू को सवलो मुस्लमाननि खे हाणे त खणी माण्हू उनखे छा सम्झंदा हुजनि त भई उन्हनि कम कया त असां जेके बि अंग्रेज़ साम्राज्य जूं जेके चालबाज़ियूं आहिनि तव्हांखे ख़बर आहे त अंग्रेज़ वक़्तन फ़वक़्तन कंहिं बि साम्हूं जेके उन जे मदे मुक़ाबिल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे आज़माईंदो रहंदो आहे त हिन वक़्त में उहे कहिड़े हाल में आहिनि यानी असांजा जेके उन्हनि सां आहिनि जेको बि असांजो रवैयो आहे असांजो तरीक़ेकार आहे जेको पोइ कंहिंखे लालच ॾेई करे कंहिंखे कहिड़े तरीक़े सां उहे पंहिंजे असर में आणीनि था पर इहो ॾिसंदा ई रहंदा आहिनि त हिन वक़्त में उन्हनि जी पोज़ीशन छा आहे त उन जे लाइ हिकिड़ो वाक़ियो ॾाढो अजीब मूंखे यादि अचे थो जंहिं वक़्त में इहा सखर वारी पुल जेका आहे लैंसडाउन पुल जेका तामीर कई हुई अंग्रेज़नि ऐं उहा ठही करे तयारु थी त उन वक़्त में उन जी ख़ुशीअ में हुननि हिकिड़ी आम दावत कई पीर साईं तख़्त धणी बादशाह जो दौर हुयो
उन्हनि हिकिड़ी आम दावत कई ऐं उन जी दावत में जेके बि आहिनि मुस्लमान आहिनि, ॿिया आहिनि ऐं अमीर ग़रीब मिसकीन, ॿिया पीर फ़क़ीर जेके बि आहिनि, उहे सभई हुननि आम हिकिड़ी दावत कई। उन्हनि खे ॾिसणो इहो हुयो त हिन वक़्त में हितां जी जेका बि यानी हितां जा रहाकू जेके आहिनि उहे राया उहा असां मां ख़ुशि आहे या नफ़रत थी करे या छा, त उन जे लाइ हुननि छा कयो जो दावत जेका हुननि कई उन वक़्त में हुननि टेबलुनि ते ताम सां गॾु शराब जूं बोतलूं बि रखियूं। त हज़रत पीर साईं तख़्त धणी बादशाह उन वक़्त में त आबादी बि एतिरी कान हुई, शहरनि जो एतिरो मामलो, बसि पोइ उमूमन ईअं पीर साईं जी दरगाह मुबारक बि नई नई या छो त दरगाह मुबारक जेका मौजूदु आहे या पीर साईं बंगले धणी बादशाह जे ई ज़माने में इहा आबाद थी आहे, त इहो अञा नओं नओं दौरु हुयो। त उन वक़्त में जेकॾहिं का बि ॻाल्हि कई वेंदी हुई पीराने पागारा जे लाइ, त उन वक़्त में चयो इहो वेंदो हुयो त रोहड़ीअ वारो पीर, रोहड़ीअ वारो पीर। हा, उन सां जो शायदि वॾो जेको मतिलबु आहे त शहर हुजे या सुञाण जीअं थिए त उहा रोहड़ीअ जी हुई ऐं दरगाह मुबारक बि नई नई आबाद थी हुई। तंहिंजे करे हाणे रोहड़ीअ वारे पीर जो इंतज़ारु हुयो त हज़रत तख़्त धणी बादशाह उहो अचे इन जी दावत में ऐं छा थो माहौल बीहे। पीर साईं तख़्त धणी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि जिन जीअं आया उन जी दावत ते पाण जीअं ॾिठाऊं त मुस्लमाननि खे दावत कई वई आहे ऐं ताम रखी करे उन सां गॾु शराब जूं बोतलूं बि रखियूं वयूं आहिनि। पाण जीअं आया त सख़्त जलाल में पाण कावड़ में उथिया ऐं फरमायाऊं त हीअ इस्लाम ऐं मुस्लमाननि जी तौहीन कई वई आहे। हिते असांखे घुराए दावत ते ऐं उन सां गॾु ताम में जेकॾहिं शराब जी, तव्हांखे ख़बर न आहे त शराब जेको आहे हराम आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला उन खे हराम ॿुधायो आहे क़ुरान करीम में, हदीस मुबारका में। ऐं हिन वक़्त में हिते ई रखी करे असांजी तौहीन कई वई आहे। तंहिंजे करे मुस्लमान जेको बि गैरतमंद हूंदो सो अहिड़ी दावत में कतई शरीक कोन थींदो। हिकिड़ो हुकुम ई काफ़ी आहे, हिकिड़ो हुकुम काफ़ी हुयो। हज़रत तख़्त धणी बादशाह रहमतुल्लाह तआला अलैहि जेकॾहिं कावड़ जी करे उथिया त तव्हां छा था सम्झो त केरु रहियो हूंदो? हा, बसि पोइ इहो ई उन वक़्त खां ई वठी करे अंग्रेज़ त वॾो चालबाज़ मकार आहे, उहो रखे थो ऐं उन जी नज़र में रखियो त असांजी मुखालिफ़त किथां थी थिए, किथां थी थिए, त इन जे करे केरु आहे। बहरहाल उन खां पोइ इहो सिलसिलो अॻिते ईअं हलंदो रहियो। विच में पागारा आया। पोइ इहा जंग 100 साला तहरीक आहे। ज़ाहिर आहे 100 साल जी जंग यको का हिकिड़े कलाक ॿिनि जी त कान्हे, का हिकिड़े ॾींहं जी त कान्हे, का जो मुसलसल ईअं रहे, तारीख़ आहे हिकिड़ी वॾी। त उन वक़्त में उन में केतिरा ई लाहा चाढ़ा आया, कॾहिं कहिड़ियूं हालतूं आहिनि, कॾहिं नॉर्मल सूरत हाल आहे, कॾहिं तेज़ आहे, कॾहिं को पागारो आयो आहे त उन किथे का ज़रूरु जिते रहनि था जिते या जंगी सूरत हाल आहे ऐं जमायत ख़ासि तरह सां हज़रत रोज़े वारे जी जेका आहे उन जे मथां जेके तकलीफ़ूं आयूं त उन जे जेको उन जो लीडर आहे उनखे केॾो उन जो एहसासु हूंदो त उन जे लाइ छा करणु घुरिजे। बेशक त इहा तमामु हिकिड़ो दर्दनाक उहे दास्तान आहिनि ऐं तारीख़ में किताबनि जा वर्क भरियल आहिनि। अंग्रेज़ कोशिशि इहा वॾी कई त उन वक़्त में जेको बि लिटरेचर हुयो, अख़बारूं आहिनि, किताबचा आहिनि, जेके बि उन्हनि पंहिंजी मर्ज़ीअ सां उहे किताब छपराए करे अख़बारुनि में उहो पंहिंजी मर्ज़ीअ जा ई उहे सभु कुझु ॾेई करे जीअं मुख़्तलिफ़ वक़्तनि में इहो थींदो रहंदो आहे, ॾिसो था सभई। त उन बि ईअं ई प्रोपेगेंडा जेका हलाई सा उहा उन्हनि वक़्त जे पागारनि जे ख़िलाफ़ हिकिड़ी वॾी मुनज़म तरीक़े सां उन प्रोपेगेंडा हलाई जेका, ऐं यकीन कंदो त माण्हुनि जे ज़हननि में अॼु ताईं उन जा असर आहिनि। अच्छा, हा, माण्हू केतिरा ई तव्हां काफ़ी अहिड़ा माण्हू जेकॾहिं जमायत जा बि जेकॾहिं तारीख़ सां वाबस्ता न रहिया त उन्हनि जे ज़हननि में बि कॾहिं इहे ॻाल्हियूं हुयूं त वाक़ई शायदि
को पीर साईं सूर्य बादशाह आहे या उन खां अॻु में जेके पागारा आहिनि उन्हनि कयो या उन्हनि मतिलबात लाइ हिकिड़ा ॾिना, उन्हनि दहशतगर्दी कई या दहशत फैलाई, अहिड़े क़िस्म जो उन्हनि जो माना जेको प्रोग्राम हुयो उहो माण्हुनि जे ज़हननि में अॼु ताईं वेठल आहे। जी सूर्य बादशाह खिलाफ भी आहे कि कूड़ी प्रोपेगेंडा तहत कूड़े केस तहत जेको 28 अगस्त 1930 ते जेको हिकु जेका 8 साल जी सज़ा ॾिनो भई छोकिरे खे नाहक क़ैद करे रखियो कूड़े हथियारनि में, त या त ॾिसो त माना पीर साईं सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह पाण 12 सालनि जी उमिरि मुबारक में मसनद नशीन थिया। हाणे 12 सालनि जो ॿार ई आहे। हा, असां तव्हां हींअर ॾिसंदासीं 12 सालनि जी उमिरि त का वॾी उमिरि कान्हे का, त उन वक़्त खां वठी करे जॾहिं हिकिड़ो ॿार 12 सालनि जी उमिरि जो मासूम उहो जेकॾहिं एॾी वॾी खानकाह जो सरवाण थिए, मसनद नशीन थिए, हिकिड़े पासे माना लखनि किरोड़नि जी जमायत आहे, उन जा मामलात जेके आहिनि रूहानी उन्हनि जी तरबियत आहे, ऐं दरगाह मुबारक जो मामलो बि जेको आहे सो नंढो त कोन्हे को, हिकिड़ो घर बि हलाइण जेको आहे सो इहो केॾो मुश्किल कमु आहे। त हज़रत सूर्य बादशाह जे लाइ इहे वॾा इम्तिहान हुया इन्हनि 12 सालनि जी उमिरि मुबारक में। दरगाह मुबारक जो जेको निज़ाम आहे उन्हीअ ते नज़र रखणु ऐं जमायत जी तालीम, तरबियत, रूहानी उन्हनि जी तरबियत, ऐं ॿी इन खां बाद में वॾी ॻाल्हि त इहा आहे त उन वक़्त में ही जेका जंग आहे इहा उरूज ते आई। हा, उन जे ख़िलाफ़ बि इहो सभु कुझु संभालणो आहे, छा करणो आहे, इहे सभु ॻाल्हियूं हज़रत सूर्य सरदार रहमतुल्लाह ताला अलैह जे साम्हूं हुयूं। पर सुभान अल्लाह पाण कमाल जी हिकिड़ी मतिलबु आहे त हिकिड़े दूर अंदेशीअ सां ऐं हिकिड़ो जेको हिकिड़ी सोच ऐं वीचार सां इन्हनि सभिनी जी कमान अहिड़े तरीक़े सां कयाऊं जो अॻु में बि पागारा थी गुज़रिया, इहो सिलसिलो हलंदो रहियो पे, पर अल्हम्दुलिल्लाह हज़रत सूर्य बादशाह त सफ़ा उन्हनि खे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾिया। बेशक। त इन्ही दौरान जॾहिं पीर सिंह सूर्य बादशाह खे जॾहिं गिरफ़्तार करे हितां रत्नागर जेल में मोकिलियो वियो, यकीनन कूड़ो केस हो। उन वक़्तु कायदे आज़म मोहम्मद अली जना खेसि वकील बि कयूं, ऐं तारीख़ में असां किताबनि में बि ॾिठो आहे 1 लख रुपया उन वक़्तु पीर सरदार छठधणी बादशाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे इंटरव्यू में वाज़ेह जी बिल्कुलु चई भई उहो त सिर्फ़ु वकील हो, पर हू बि 1-2 पेशनि में वियो ऐं वापसि अची पीर साहब खे वाज़ेह तौर अची सूर्य बादशाह खे ॿुधाईं, चई आऊं केतिरी बि कोशिश कयां, हा उन्हनि जो मक़सदु ई तय करे छॾियो आहे त मक़सदु त उहो तोखे फांसी ॾींदा, पोइ इन करे पाण पोइ हिते अचो। हा, त जेका ॻाल्हि मूं कई पई न साईं, त हाणे सूर्य बादशाह जी माना सॼी ज़िंदगी हाणे अंदाज़ो लॻायो 12 सालनि जी उमिरि मुबारक में मसनद नशीनी थी आहे, 12 उमिरि में वॾी ज़िम्मेदारी अची वई। उन खां बाद में हाणे 34 सालनि जी फूह जवानीअ में त आहे शहादत, 34 साल, माना हिननि 34 सालनि मां 12 साल उहे कढो ऐं बाक़ी ॿिया जेके मामलात आहिनि इन में वरी जीअं तव्हां ॻाल्हि कई तक़रीबन 1930 धारे जेको आहे सो माना 8 सालनि जे क़ैद जे लाइ 8 साल इहे बि माना इहे उन जे हवाले थिया। त बाक़ी छा आहे उन में बि पीर सिंह सूर्य बादशाह जिन कॾहिं बि सुख सां को हिकिड़ो ॾींहुं बि चइजे त पाण वेठा न आहिनि, जेल में रही भी पंहिंजी हुर मूवमेंट हुर तहरीक खे जेको आहे सो अञा वधीक उन ते उते बि जेके हुया अहिड़ा के बाग़ी ज़हन जा माण्हू के हुया जी उहे जेके आहिनि से उन्हनि सां मुलाक़ातूं थियूं त उन्हनि जे लाइ बि इहा ई ॻाल्हि त मतिलबु आहे त पंहिंजे वतन जे लाइ कहिड़े तरीक़े सां वेड़ कजे, त अस्करी जेका आहे तरबियत जेका बाक़ाइदे वॾी ॻाल्हि आहे, जेल में रही वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी रूबरू हूंदे बि त तरबियत ॾियनि हिकिड़ी उहा बि ॻाल्हि आहे, पर हिकु जेल में अंदरि रही बि उतां ई पैगाम मोकिलण ऐं हुननि जा जेके जानसार अक़ीदतमंद हुर जेके पंहिंजी जान जी कुर्बान न परवाह न कंदे पंहिंजे बचन जो बि जो न सोचंदे
त ऐं मैदान में जेको आहे सो लही ऐं नारो हणी ऐं या शहादत क़बूल करणो आहे, बसि या त गाज़ी आहे। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे साईं। इहा अकुल खां मथे आहे ॻाल्हि त जेको लखें माण्हुनि जी दिलुनि जी धड़कन आहे ऐं एॾी वॾी ख़ानकाह जो जेको गादी नशीन आहे, उहे सभु इहे आराम आसाइशूं वग़ैरह उहे सभु कुझु छॾे करे कॾहिं सांगड़ गड़ंग बंगले ते अची करे हिते हरमन सां ईअं रातो की राति में निकिरणु। जीप आहे, पुराणियूं उहे गाॾियूं आहिनि, उन्हनि ते उन वक़्तु उन वक़्त में न को रोड रस्ता आहिनि, पाण हरमन खे वठी करे उतां ई अचनि था हिते। इहे सभई तकलीफ़ुनि वारो हिकिड़ो ॾाढो कठिन मरहलो आहे जेको संदन ज़िंदगीअ में मुसलसल जिदोजहद। जीअं मशहूर जमायत में ॻाल्हि आहे न त पाण जेकॾहिं हिकिड़ो वण बि ॾिठूं त फरमायूं त हिनखे छा चइबो आहे, त उन्हनि ॻाल्हि कई त हिनखे सुख चैन या सुख मर्द चइजे। पाण फरमायूं त मर्द ऐं सुख थी नथो सघे, इहो थी नथो सघे। त इहा अजीब हिकिड़ी सोच आहे त मुसलसल जिदोजहद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगी मुबारक में इहा जिदोजहद मुसलसल मालूम थिए थी। त हज़रत सूर्य बादशाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो खून मुबारक त ज़रूर आहे, त ईअं ई संदन ज़िंदगीअ में बि मुसलसल जिदोजहद जेका थिए थी। पाण जमायत जी तरबियत रूहानी तरह सां बि उन्हनि खे ज़िक्र फ़िक्र जे लाइ सख़्ती कंदा हुया। ऐं जेकॾहिं कंहिं में बि का मुआशिरती ख़राबी आहे, ईअं सम्झो त जेकॾहिं उन वक़्त में बिदअतूं का नशे जी ॻाल्हि आहे का ॿी आहे, उहे मुआशिरती ख़राबी जे लाइ बि पाण ख़ुदि लिबास तब्दील करे जमायत में निकिरंदा हुया त उन्हनि जे हाल अहवाल खां वाक़िफ़ थियूं त ख़बर पए थो कनि छा, ख़बर पवे त हू छा था कनि। कंहिं दावत ते पाण राति जो ईअं अची वञनि ऐं पोइ जेकॾहिं कंहिं वटि का ख़बर बि पई त कंहिं किथे बि का ग़लती कई आहे, कंहिं दावत ते किथे ग़लती कई आहे, त पाण हुनखे सख़्तु सज़ा ॾेई करे हुनजी इस्लाह ऐं तरबियत कंदा हुया। पाण जमायत खे नशे खां सख़्ती सां मना करे उन्हनि मां इहा आदत कढी छॾियाऊं। तव्हां ॾिसंदव त हाणे त अलाह साईं रहम करे घणो माहौल मटिजी वियो आहे, जो असां पंहिंजा तौर तरीक़ा उहे आदतूं अतवार जेके आहिनि से असां उहे मटाए छॾिया आहिनि। गैरनि जे सुहबतुनि में अची करे असांजो नौजवान जेको बि आहे, हुर जमायत सां जेके वाबिस्ता नौजवान जेके आहिनि, उहे पंहिंजे उन्हनि असली रिवायतुनि खे विसारे करे गैरनि जो असर पंहिंजे मथां उहो आणे रहिया आहिनि। पर उहे पंहिंजी इन इहा सुनहरी तारीख़ खे त यादि रखनि त भई असांजी तारीख़ जेका आहे सा हिकिड़ी सुनहरी हरफनि सां उहा दुनिया में आहे रहंदी, दुनिया ताईं दुनिया उनखे सलाम कंदी रहंदी। असां पंहिंजी उहा तारीख़ छॾे करे ॿियनि जो असर क़बूलियूं या ॿियनि जे पुठियां लॻूं, इहा हिकिड़ी फिज़ूल ॻाल्हि आहे। नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया प्रोग्राम असांजी ही ट्रांसमिशन जेका आहे रहमत रमज़ान जेका ट्रांसमिशन असांजी हली रही आहे। अॼु असांजे हिन प्रोग्राम जो जेको स्पेशल जेको असां ट्रांसमिशन जेका असाइनमेंट असां रखी आहे, उहा बरे सग़ीर जे अज़ीम लीडर, अज़ीम हीरो, इमाम इनकलाब पीर सैयद सूर्य बादशाह पीर सैयद सिब्तुल्लाह शाह शहीद सूर्य बादशाह ते असां हीअ अॼोकी ट्रांसमिशन रखी आहे। असांजो महिमान असां सां गॾु ऐं क़ाबिल एतिराम ऐं थोराइतो साईं जो आहे, असां वटि उहे ज महिमान साईं मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी साहिब दामत बरकात आलिया बि असां सां गॾु तशरीफ़ रखनि था। पस पागारा पीर बेदर न वञम मंगणा दाइम दस्तगीर जहीं ॾुखिया डोली चाढ़िया। नाज़रीन, असांजी अॼु जो ही प्रोग्राम बि पागारा ख़ानदान उन्ही हस्ती इमाम इनकलाब बरे सगीर जो वेढ़ाक सूर्य बादशाह शहीद जे हवाले सां जेका असां ही तक़रीब रखी आहे, जहीं वतन जी आज़ादी जे लाइ, जहीं बरे सगीर
ये खिते जी आज़ादी जे लाइ वतन या कफन, आज़ादी या मौत जो नारो हणंदड़। अॼु उन हस्ती जे ॾींहं ते उनखे इहा भेटा पेश करण लाइ असां अॼु पंहिंजे हिन स्टूडियो में असां मौजूदु आहियूं। साईं मुफ्ती साहिब बि असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त साईं खां असां चंद हिकु यादगिरियूं जेके आहिनि सूर्य बादशाह जे हवाले सां, तारीख़ जे हवाले सां जेके आहिनि, त साईं जी गिरफ़्तारी खां पोइ साईं रत्नागिरी जेल में तंबीहुल फ़ुक़रा किताब साईं लिखियो। उन दौरान तहरीक ते जेका मूवमेंट ते जेको साईं ऐं उनजी तरबियत ऐं अस्करी जेका आहे त उनजी तरबियत ॾियण जे लाइ जेको हुर जमायत खे जेका जेल में रही बि तहरीक खे जेको आहे त पंहिंजी ज़ोर ॾियण जा जेके हुकुम जारी कयो ऐं उनजी आख़िरी शहादत 20 मार्च 1943 में जेका साईं जी शहादत थी। ऐं इन दरमियान जेके हुर मुजाहिदन जमायत खे फ़क़ीरनि खे लोढ़नि में जेको क़ैद कयो वियो मुख़्तलिफ़ हंधनि ते, त इन ते कुझु रोशनी विझोसीं। हाँ, जीअं अॻु में ॻाल्हि थी त साईं तक़रीबन 1930 धारे पीर सिंह सूर्य बादशाह खे जॾहिं क़ैद कयो वियो ऐं सज़ा ॿुधाई वई, ऐं तक़रीबन क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह वकील हुयो हज़रत सूर्य बादशाह जो, त उन टाइम ते बि जमायत ॻरी फीस भरे करे उहा उन खे अदा कंदी रही। बहरहाल उहो क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह इहो चई करे उन खां बाइकाट करे हलियो वियो त अंग्रेज़ जेको आहे सो हुकूमत हर तरह सां हर हाल में हज़रत सूर्य बादशाह खे मतिलबु आहे त सज़ा ॾियणी थी चाहे, तंहिंजे करे उहो बाइकाट करे वियो इन खां। इन में तक़रीबन इहो 8 सालनि जो जेको आहे ज़मानो हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि जिन इन दौरान उते जेके किताब हुया ज़रूरी क़ुरान करीम जी तिलावत, हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैहि जी मलफूज़ात शरीफ़ सुभान अल्लाह इहे पंहिंजे विर्द में रखियाऊं। ऐं फारसीअ सां घणो शगफ़ हुयो हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि जो। पाण फारसीअ में काफ़ी कुझु लिखियो बि अथनि, जीअं तव्हां ज़िक्र कयो त जेल में जेको पाण किताब लिखियऊं जमायत जी तंबीहुल फ़ुक़रा, उहो ख़ुसूसन जमायत जे लाइ उन में जेके बि तरबियत जा पहलू आहिनि, काफ़ी किथे शिद्दत सां सख़्ती बि उन में ज़िक्र कई वई आहे, किथे कहिड़ियूं। बहरहाल उन मां पाण फरमायूं त ही किताब इन सूरत में जीअं जो तीअं त छपायो न वञे, पर इन मां सुठियूं ॻाल्हियूं कढी करे उहे जमायत ताईं पहुचायूं वञनि, ऐं उहो हींअर जेको आहे सो शाया थियल आहे। हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि उन दौरान जमायत ताईं जेके पैगाम मोकिलींदा रहिया, उन्हनि में जमायत जे लाइ इहे ॻाल्हियूं हुयूं। उन्हनि जी तरबियत त ज़ाहिर पाण ॾिठूं त जेके अॻिते हली करे जेके मुजाहिदाना किरदार सां जेके विढ़नि ऐं हिन वतन जे लाइ जेके क़ुर्बानियूं हुजनि सभु कुझु, त उन्हनि खे मतिलबु आहे त कहिड़े तरीक़े जो हिकिड़ो सुठो इंसान पहिरीं थियणु घुरिजे। त पाण जमायत खे सख़्तीअ सां मना कयूं त कॾहिं बि नशे आवर शइ न वापरायो, ऐं हिकिड़ो इन अंग्रेज़ साम्राज्य सां हिकिड़ो मतिलबु आहे त नफ़रत जो पहलू संदन ज़िंदगीअ में इहो बि नज़र अचे थो। पाण जमायत जे मथां इहा ॻाल्हि लाज़िम कयूं त ॿाहिरि जी का बि शइ इस्तेमालु नाहे करणी, बाइकाट थियो आहे। पाण फरमायूं त हितां जी जेका शइ आहे उहा ई इस्तेमालु कयो, ऐं का बि विलायत जी का बि शइ जेका आहे सा उहा तव्हांखे इस्तेमालु नाहे करणी। अहिड़े क़िस्म जी तरबियत पाण जमायत जी कंदा रहिया, ऐं जंगी ज़ाहिरा पुठियां के मुजाहिद फ़क़ीर हुया जेके जमायत खे बि उहे पैगाम ॿुधाईंदा ऐं उन्हनि जी तरबियत कंदा रहिया। हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि जिन जीअं अच्छा इहो केस जेको आहे, अजीब ॻाल्हि इहा आहे त इहो एतिरो वक़्तु क़ैद में जेको पीर साईं सूर्य बादशाह खे जेका क़ैद जी सज़ा ॿुधाई वई, 8 साल ॿुधाई वई, इहो केस जंहिंजे बुनियाद ते इहा सज़ा ॿुधाई वई, इहो केस अॻिते हली करे कूड़ो थियो। ऐं पोइ वरी पीर साईं सूर्य बादशाह जिन जॾहिं वापसि आया त उन खां बाद में पाण
हज ते रवाना थी विया। हज ते बि उते इहो सफ़र बि ॾाढो अजीब आहे ऐं क़ुर करीम जी तिलावत हज़रत सूर्य बादशाह जी ज़िंदगीअ में जिते बि एसि ताईं जो क़ुर करीम सां हिकिड़ो मुहबत ऐं लगाव जेको हुयो, किथे ज़िक्र आहे त पाण किथे जेकॾहिं वेंदा हुया त उते बि क़ुर करीम खणी करे उनखे चुमंदा ज़रूर हुया। सुभान अल्लाह। अहिड़ी मुहबत क़ुर करीम सां हुई। ऐं संदन ज़िंदगीअ में ॿिया हिकिड़ो जीअं सुठो हिकिड़ो सालार हुजे, सिपह सालार खे सिपह सालार में कहिड़ा कहिड़ा गुर हुजण घुरिजनि। हज़रत सूर्य बादशाह में उहे सभु ॻाल्हियूं कमाल दर्जे जूं हुयूं। पाण जेकॾहिं सफ़र ते रवाना थियनि उन वक़्त में माण्हुनि जो वज़न कराईंदा हुया। सुभान अल्लाह। इहा अजीब ॻाल्हि आहे, जॾहिं सफ़र ते रवाना था थियनि त उन वक़्त में माण्हू जेके बि गॾु हलनि था पाण उन्हनि जो वज़न कराईंदा हुया, पोइ वरी वापसि अचनि त वरी उन्हनि जो वज़न कराईंदा हुया। वधियो आहे घटियो आहे। हिकिड़ो शख़्स हुयो जेको ईअं नौकरनि में त उन जो वज़न कुझु खुटी पियो। पाण ॾिसो न हिकिड़ी सोच ॾिसो त सिपह सालार जे ज़हन में छा हुजणु घुरिजे। पाण फरमायूं त अजीब ॻाल्हि आहे, तूं असां सां गॾु हली थो ऐं खाधो पीतो बि सुठो आहे ऐं असां सां गॾु हूंदे बि तुंहिंजो वज़न खुटी पियो, किरी पियो लतो। हा, तुंहिंजो मतिलबु आहे त तूं असां सां गॾु ख़ुशि न आहीं। अल्लाह। त इन इहे माहौल में ख़ासि तरह सां जंगी माहौल में इहा ॻाल्हि केॾी अहम आहे त जेके माण्हू असां सां गॾु आहिनि उन्हनि ते नज़र रखण त हीअ असां सां गॾु हले थो। मुमकिन आहे को गैर को हुजे, को ॿिए कंहिंजे असर में हुजे। पाण फरमायूं त सभु कुझु हूंदे खाधा खुराक आहे, असां सां गॾु हुजी ख़ुशि हुजी, पोइ बि वज़न जेकॾहिं कुझु घटि थियो आहे त माना तूं असां सां गॾु ख़ुशि न आहीं। बहरहाल पाण उनखे उन खां फारिग कयूं, उन जी ड्यूटीअ खां। हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि जमायत खे जिहाद जो जज़्बो ऐं उन जंगी क़ुर्बानीअ जे लाइ तयारु करण जे लाइ पाण वक़्तन फ़वक़्तन मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॿुधाईंदा रहंदा हुया उनखे। हिकिड़े भेरे पाण तलवार ईअं हवा में लहरायूं, तलवार जो हवा में लहरायूं त उन मां जेको आवाज़ पैदा थींदो आहे त पाण उते साम्हूं मुंशीअ खे फरमायूं त ॾे ख़बर तलवार छा थी चवे। हुन अर्ज़ु कयो त क़िबला हुज़ूर जिनी ॼाणीनि था तलवार छा थी चवे। पाण फरमायूं त तलवार थी चवे त सॼण ऐं साणे कंहिं अणा से विसरे, अणा से विसरे, हैफ़ तनी होए वतन जन विसारियो। अल्लाह। त इन मां हज़रत सूर्य बादशाह जे इन ये जंगी इन प्रोग्राम जी सॼी ॻाल्हि इन मां मालूम थी वञे थी त सॼण ऐं साणे माना हज़रत सूर्य बादशाह जी जेका जंग हुई, जेका उन्हनि सां नफ़रत जेका हुई सा उहा छाजे करे हुई। हिकिड़ो सॼण मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़ो त इस्लाम जे लाइ ही मामिलो हुयो उन जी ख़ातिर, ऐं ॿियो साणे हिन वतन जे लाइ जेका ख़िते जे लाइ, हिन धरतीअ जे लाइ विहणो आहे। अहिड़ो को हुजे को अणास जंहिंखे नक नास हुजे न, उहो ई इन्हनि ॻाल्हियुनि खे विसारे सघे थो। बाक़ी हैफ़ तनी होए वतन जन विसारियो। केॾी वॾी ॻाल्हि हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि जी ज़िंदगी जी आहे। अच्छा, इन खां बाद में पाण जॾहिं मोटिया आहिनि, हज तां मोटी आया त पोइ बाक़ाइदा पाण हिकिड़ो मुनज़म तरीक़े सां मुजाहिदनि जूं लिस्टूं ठहिरायूं, उन्हनि खे साम्हूं घुराए करे उन्हनि खे नज़र मां कढणु ऐं उन्हनि ते जेका बि ॻाल्हि आहे मतिलबु आहे त कंहिंखे कहिड़े हाल में रखणो आहे, उन्हनि सभिनी जी बाक़ाइदा जीअं हिकिड़ो अज़ीम सिपह सालार जी उन्हनि खे मतिलबु आहे त तयारु करे जंग जे लाइ पाण बाक़ाइदा इन हरमन साईं अची करे गड़ंग बंगले ते हिते रहाइश पज़ीर थिया ऐं उहे मुजाहिद तयारु कयूं, सॼो इंतज़ाम कयूं। पोइ वरी अॻिते हली करे 1941 धारे तक़रीबन वरी कूड़नि केसनि में कंहिं न कंहिं तरीक़े सां जेको हुन जी साज़िश रही उन तरह सां हज़रत सूर्य बादशाह खे क़ैद कयो वियो आहे, गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं पोइ नतीजो इहो ई हुयो जेको हैदराबाद जेल में रखियो वियो आहे। बहरहाल 20 मार्च ताईं हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि खे पाण फरमाईंदा हुया त शहादत असांजो ॾाज आहे, उनखे अॻिते वधी करे पाइण, उन खे हासिल करण, इहा असांजी उहा रिवायत आहे जेका हुसैनी रिवायत।
हज़रत सैयदना इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खां वठी करे जेको शहादत जो सिलसिलो हले पियो ऐं पाण फरमायूं त ही कंहिं अर्ज़ कयो त क़िबला ही क़ुर्बानियूं ही हेॾो सिलसिलो हले पियो यको हिन जो को नतीजो को अंत बि किथे नज़र अचे थो पाण फरमायूं त इंशाअल्लाह जेके जियारा हूंदा सही ॾिसंदा बेशक अल्हम्दुलिल्लाह अॼु असां जी साईं अॼु जेको ही असां खुलियल फिज़ा में अल्हम्दुलिल्लाह जेको पंहिंजे तौर तरीक़े सां इबादतूं करे रहिया आहियूं मुस्लमान हिकिड़े मुल्क में जेका आहे इज़त सां हिकिड़ी रहणी कहणी सुठी आहे अल्लाह जे फज़ल ऐं करम सां उन में हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि ऐं संदन जान निसार जेके बि थिया उन्हनि जे क़ुर्बानीअ जो इहो एॾो वॾो हिसो आहे जो ही धरतीअ वारा कॾहिं बि इहो कर्ज़ लाहे कोन था सघनि गाइब कोन था सघनि नाज़रीन बिल्कुलु साईं जा लफ़्ज़ केॾा न प्यारा आहिनि हक़ीक़त हज़रत सूर्य बादशाह शहीद सूर्य बादशाह पीर सैयद सिब्तुल्लाह शाह शहीद सूर्य बादशाह हिन जी ऐं हुर जमायत जी जेके ॾिनल क़ुर्बानीनि जो कर्ज़ असां न को लाहे सघूं था न को असां ॻाए सघूं था सुभान अल्लाह ऐं इन मौक़े ते मां ही ॻाल्हि बि अव्हां सां कुझु शेयर कंदो हलां हिकु इन दौरान तहक़ीक़ हुर तहरीक दौरान कुछ तहक़ीक़ थियूं गाजी फ़कीर माना गाजी फ़कीर कटपर वल्द खुदा बख्श कटपर ॻोठ कटपर तालका रोढ़ी जो जेको रहवासी इहो गाज़ी फ़कीर हो उन खां कहीं इंटरव्यू कयो इंटरव्यू त उनजो वॾो तवील हो मूं उन मां सिर्फ़ु ॿ शयूं ॿ सिटूं ॿ सवाल जेका उन खां पुछिया ऐं उनजो इंटरव्यू बि जेको अॼु खां तक़रीबन 23 साल पहिरीं जो कयल आहे माना 2 जुलाई 2002 ते इहो इंटरव्यू कयो फ़कीर अब्दुल रसूल शहर साहब उन इंटरव्यू कयो त हुर तहरीक जे पोएं दौर में जॾहिं पीर साईं जिन रत्नागिरी जेल मां जॾहिं वापसि मोटी आज़ाद थी मोटी आया तॾहिं जमात सगोरी खेन इनखे सूर्य जो जेको लक़ब ॾिनो आम असांखे इहा ख़बर और जमायत खे हूंदी घणनि खे हूंदी यकीनन त सूर्य असां चवंदा आहियूं सूर्य बादशाह बच्चो बि अॼुकल्ह चए थो हर कंहिं जेको आहे सो रत में बि ईअं समायो पियो गूंजजे पियो सूर्य बादशाह इहे संदन क़ुर्बानीनि जे करे जॾहिं वापसि आया त हुर जमायत जोश ऐं जज़्बे में जीअं सूर्य बादशाह खे आज़ाद थी जॾहिं ॾिठो त पोइ सूर्य जो जेको लक़ब इनखे सां नवाज़ियो नाज़रीन इन मौक़े ते गाजी फ़कीर कटपर खां सवाल कयो वियो त सूर्य बादशाह तहरीक दौरान हुरनि खे कहिड़ियूं नसीहतियूं कयूं त पाण जवाब में फरमायो वतन जी आज़ादी असांखे पंहिंजा सिर बि अगरि क़ुर्बान करणा पिया त असां सिर क़ुर्बान बि कंदासीं वॾनि जी असांजे वॾड़नि जी क़ुर्बानी ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी रिवायत खे असांखे बरक़रार रखणो आहे ज़िंदा रखणो आहे ऐं पाण ज़िंदा उन रिवायत खे क़ाइमु करे ॾेखारियो और तहरीक में ॿिए सवाल ते हुन चयईं त तहरीक दौरान मुजाहिदनि खे हुरनि खे फ़कीरनि खे चई पे केॾी वॾी ॻाल्हि आहे ऐं हिन दौर में त सवाल ई पैदा कोन्हे कहीं जंगनि में कहिड़ो लिहाज़ बि कंदो हुजे चई तहरीक में कहीं बि बेॾोही ते हथ न खणिजो बुढ़ड़ा औरतूं ज़ईफ़ इहे ॾिसिजो उन्हनि जो एहतराम कजो ऐं मिसकीन ग़रीबनि उन्हनि जी सार लहिजो ऐं अंग्रेज़ अव्हांजो खुलो जेको आहे खुलम सरेआम तव्हांजो दुश्मन आहे ऐं वक़्तु ईंदो ऐं फतेह नेठ अव्हांजी थींदी ऐं अॼु नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया त सूर्य बादशाह जी ऐं हुर जमात जी लासवाल उन क़ुर्बानी जे नतीजे में अॼु असांजो ही ख़ितो बरे सग़ीर जेको सिंध अॼु पूरे पाकिस्तान जी सूरत में जेको असांखे मिलियो आहे इहे एॾी आसानी सां कोन मिलियो आहे
ये पागारा खानदान जी कुर्बानी जे नतीजे ऐं हुर जमायत जी कुर्बानियूं आहिनि पर इहो पागारा खानदान अगर इन सरजमीन इन खिते ते न हुजे हा यकीनन अॼु असां अंग्रेज़नि जा गुलाम हुजूं हा ऐं इन जी गुलामी मां निजात थियणु मुमकिन कोन हो। इहो पागारा खानदान हो जंहिंसां रूहानी जेका अल्लाह जी मदद हुई ऐं उनजे नाना रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन्हनि जी दुआऊं उन्हनि जे नतीजे में असांजो ही वतन अज़ीज़ असांखे मिलियो। आख़िर में साईं मुफ्ती साईं इनायतुल्लाह सिकंदरी साहब खे अर्ज़ु कंदुसि त असां पंहिंजे प्रोग्राम खे इन ते पोइ बाद में असां वाइंड अप बि कंदासीं त हज़रत सूर्य बादशाह ते का मनक़बत शरीफ़ साईं खे यादि हुजे त साईं उहा ॿुधाइजो जमायत सगोरी खे साईं। हाजी साहिब गुलाम नबी मरहूम रहमतुल्लाह अलैह जा जेके लफ़्ज़ आहिनि हज़रत सूर्य बादशाह ते ॾाढा सुहिणा लफ़्ज़ आहिनि उहे ऐं तव्हांजी ख़िदमत में पेश कयां थो। सूर्य हन का जोर सूर्य है मौजा सूर्य है बादशाह सदके तुझी सूर्य हाई सदके तुझी सूर्य हाई तावन्या वाह वाह सूर्य हन का जोर सूर्य है मौजा सूर्य है बादशाह जिया पोतीअ वियो ज़ोर थींदो सिंध ते ज़ुल्म सितम जिया पोतीअ वियो ज़ोर थींदो सिंध ते ज़ुल्म सितम कंहिं कढियाला ख़ौफ़ बणिजी कंहिं कढियाला ख़ौफ़ बणिजी नेठि अंग्रेज़नि जा लाह सूर्य हन खां ज़ोर सूर्य है मौजा सूर्य है बादशाह दुश्मनन जे मुंह ते दांगी मुंहिंजा मुर्शिद तो मली दुश्मनन जे मुंह ते दांगी मुंहिंजा मुर्शिद तो मली थी बबर नर शेर बख्शव थी बबर नर शेर बख्शव बेपनाहन खे पनाह सूर्यन खां ज़ोर सूर्य मुंहिंजा सूर्य है बादशाह पाक हथ हर गिज़ पलीतन जे न कॾ हथ में ॾिनो पाक हथ हर गिज़ पलीतन जे न कॾ हथ में ॾिनो छो त पागारा अव्हां ते छो त पागारा अव्हां ते आ नबी साईं जी निगाह सूर्यन खां ज़ोर सूर्य है मौजा सूर्य है बादशाह जशन शागिर्दन जे तरफ़ां अॼु मल्हायो पियो वञे ही गुलाम नबी महेसर ही गुलाम नबी महेसर ठाहे आयो आमदाह सूर्यन खां ज़ोर सूर्य मौजा सूर्य है बादशाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नाज़रीन किराम तव्हां असांजो प्रोग्राम ॾिठो यकीनन तव्हांखे पसंदि ईंदो ऐं बैक फीड असांखे ज़रूरु ॾिजो ऐं अगरि हिन प्रोग्राम ट्रांसमिशन दौरान के ग़लतियूं कोताहियूं थियूं हुजनि त उनजी निशानदी कजो ऐं असां अव्हां खां माज़रत ख़्वाह बि हूंदासीं। ज़रूरु इंसानु आहे ग़लतियूं इंसाननि खां थींदियूं आहिनि हीअ एॾी वॾी अज़ीम हस्ती आहे जंहिंजे बारे में ॻाल्हाइण ऐं सच पुछो त एॾी ॼाण बि हुअणु खपे। एॾी वॾी हस्ती आहे एॾी तारीख़ आहे हीअ का मामूली ॻाल्हि न आहे। इन दौरान मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो बि हलां त अंग्रेज़नि त माना एॾी तबाही एॾो ज़ुल्म जेको उन हुरनि ते जेको थियो हूंदो शायदि तारीख़ में तव्हां तारीख़ जा वर्क उथलाए ॾिठो त तव्हांखे एतिरो ज़ुल्म उनजी बरबरीत उनजो जबर तव्हांखे किथे बि नज़र कोन ईंदो। जीअं बि जिते बि माना जॾहिं बि फ़िरौन पैदा थिया त उनखे ख़तमु करण लाइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जहिड़ा आया हज़रत मूसा अलैहिस्सलाम जहिड़ा अल्लाह साईं उनखे मुजाहिदनि खे मैदान ते लाथऊं इहे आया तॾहिं उन्हनि जो ख़ात्मो थियो। अहिड़ी तरह अंग्रेज़ साम्राज्य जो ख़ात्मो मुमकिन ई इन सूर्य बादशाह जी इन हस्ती जे अचण सां इन अंग्रेज़ साम्राज्य जो हिन खिते तां ख़ात्मो थियो। कैमरामैन मसरूर एडिटर अमजद रसूल सां गॾु तव्हां पंहिंजे मेज़बान GR सलमान निज़ामानी से ऐं मुंहिंजे आयल महिमान सांगड़ जे जामिया मस्जिद जे मदरसा सुबतुल इस्लाम जे मोहतम में आला मुफ्ती साईं इनायतुल्लाह सां गॾु असांखे इजाज़त ॾिजो। इंशाअल्लाह मिलंदासीं अव्हां सां गॾु ॿिए प्रोग्राम में। अल्लाह हाफ़िज़।